अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त लाॻी तो बरसाति वसण बैदि जिते सॼी सिंध अज़ाब जे वड़ चढ़ियल आहे, उते यूनियन काउंसिल बहावल शाह जे क़दीमी ॻोठु गोलो डेयरी बि बची न सघियो आहे। रहमतुनि खे ज़हमत वणाईंदड़ इक़्तिदार धुरियुनि पारां ॻोठाणनि खे बेयारो मददगार करे छॾण खां पोइ ॻोठाणा परेशान। बरसाती पाणी जे ॻोठ खे मुकमल घेरो, केतिरनि ई मिसकीन माण्हुनि जा आजा पट, माल जा मन बि चट थी विया। घटियुनि ऐं घरनि में सख़्तु चिकड़ सबबि न रुॻो इंसान पर जानवर बि परेशान हाल। मच्छरनि जे आज़ार बि ॻोठाणनि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। लाइट वारनि बि वसान घटायो आहे, जॾहिं त मुतासिर ॻोठाणनि घर छॾे माल मता खे महफ़ूज़ जॻह मुंतक़िल में मसरूफ़। ॻोठनि जे रोडनि ऐं रस्तनि ते चोइबाए माल सां सथियल ॻोठाणा रातियूं जागी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। मच्छरनि जे आज़ार सबबि मासूम ॿारनि समेत वॾा बि मलेरिया जहिड़े मूज़ी मर्ज़ में वठिजी विया आहिनि। कुदरती हिन मुसीबत दौरान को बि चूंडियल नुमाइंदो ॻोठाण वटि न पहुतो। मुतासिर थींदड़ ॻोठाणनि पारां चूंडियल नुमाइंदनि MNA ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, MPA ग़ुलाम क़ादिर चांडियो खां घुर कई विया आहे त जल्द खां जल्द ॻोठु गोलो डेयरीअ समेत इलाइक़े वासियुनि जी मदद करे बरसाती पाणी निकाल कराए वञे त जीअं ॻोठाणा पंहिंजे घरनि में वापसि वञी सघनि। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ क़ाज़ी अहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनो।